अस्सलाम वालेकुम। कलादी सिंध न्यूज़ में भली कार नाज़रीन, जीअं त घोटकी ज़िले मां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो रिपोर्टर याक़त अली बज़ार। जी याक़त अली बज़ार, छा अपडेट आहिनि? असांखे इहो जेको तव्हां एहतिजाज करे रहिया आहियो, जेको तव्हांजो वालिद फॉरेस्ट गार्ड हो ऐं तव्हां बि तक़रीबन ड्यूटी कई आहे ॿेले खाते में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, इन बाबति असांखे ॿुधायो त तव्हां सां छा मसइलो आहे ऐं तव्हांजो छा मसइलो आहे? सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर मुंहिंजो इहो मसइलो आहे जो मुंहिंजो वालिद साहब भुट्टे साहब जी भर्ती आहे ऐं वालिद साहब मुंहिंजो ॿेलनि खातनि ते लाड़काणे हेॾे कश्मीर सखर डिवीज़न में ड्यूटी कंदो रहियो आहे। हाज़िर सर्विस में जॾहिं मुंहिंजो वालिद साहब फोत थियो आहे सरहद क्लिनिक ते, उते डॉक्टर ॾिठो आहे सतार डॉक्टर मेमन साहब, उन ॾिठो आहे, चई बाबा हाणे ॻाल्हि इहा ई आहे जो तुंहिंजो पीउ सीरियस आहे, हिन खे खणी वञ असांखे चवां सखर, सम्झे सर जी। सखर खणी वञ। जॾहिं मां सखर कार कराइण वियो आहे त मुंहिंजो वालिद साहब माना फोत थी वियो आहे। पोइ वॾे जी जाइ ते मां हाज़िर सर्विस दादमान संगड़ ऐं राणे जमादार सां ड्यूटी रवती ॿेले ते लगातार कंदो रहियो आहियां। 15-16 साल जंहिं महिल थी विया आहिनि। ॿेलो सुंदराणी में घणो टाइम तव्हां नौकरी? ॿेले सुंदराणी ते सर मुंहिंजो वालिद साहब ड्यूटी कंदो। पोइ इतां जेको आहे मूंखे उन दादमान रेंजर चोथो जी भर्ती जेकी आहे रवती ॿेले ते आहे, मां उन रवती ड्यूटी कंदो रहियो आहियां। रवती खां पोइ बागूड्रा कंदो रहियो आहियां। हिते असां वण राधानी बबुर राधानी, उहे बबुर वॾा थी विया नी, हाणे त 5-6 फुट गोलाई में हूंदा, उहे एॾा वण थी विया नी। उन खां पोयों जेको आहे वरी सुंदराणी ॿेलो बि असां जेको आहे पंहिंजो। तव्हांजो हाणे छा मुतालबो आहे? मुंहिंजो सर इहो मुतालबो आहे जेकी मां पंहिंजे वालिद साहब जी फोती कोटा में मां ड्यूटी कराईंदा रहिया आहिनि ऐं मां अञा बि थोरो घणो वणनि खे देखभाल कंदो रहंदो आहियां। ऑफिसरनि रेंजरनि सां राब्तो हूंदो आहे। छा इहा हक़ीक़त आहे तव्हां हाई कोर्ट सिंध में ही केस दाख़िल कयो आहे? केस बि दाख़िल कराया आहिनि उन ॾींहंनि जा। मुंहिंजे वालिद साहब फोत थियो आहे त हुननि रिटेयर कयो आहे, मूंखे काई बि ख़बर न आहे। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? मुतालबो इहो आहे सभिनी ऑफिसरनि खे, फ़ौजनि जजनि खे, ऑफिसरनि वॾनि खे, मुंहिंजा नंढा बच्चा नी, ग़रीब आहियां, मुंहिंजी जॻह जी छिति बि न आहे, बेरोज़गार आहियां, मूंखे 6 नियाणियूं न 6 पुट नी, मां उन्हनि खे छा खवायां, उन्हनि खे छा मां ॾियां, मां बेरोज़गार आहियां सर।